हिंगोरजा खां रिपोर्ट कर रहियो आहे अज़ीज़ मेमण। 4 ॾींहं अॻु हिंगोरजा जे गरीबाबाद मोहल्ले में 3 जवाबदारनि पारां ज़्यादती जो निशानो बणियल 13 साला नींगरे जे वारसनि खे राजूणी लाइ दॿाउ वधी वियो आहे। गरीब ख़ानदान सख़्त परेशान ऐं अदम तहफ़ुज़ जो शिकार बणियल सूमरा इत्तेहाद जे वफ़द मुतासिरा न्याणी वटि पहुची हर मुमकिन मदद जी ख़ातिरी बासर जवाबदारनि केस तां हथ खणाइण लाइ दॿाउ विझी रहिया आहिनि ऐं असांखे तहफ़ुज़ न वञे ऐं ज़ालिमनि खे फांसी चाढ़ियो वञे। नींगरे जी अमड़ ऐं वालिद जो मुतालबो। हिंगोरजा जे गरीबाबाद मोहल्ले में 4 ॾींहं अॻु इज्तिमाही ज़्यादती जो शिकार बणियल 13 साला नींगरी कोमल सूमरो जे केस में मुलविस 3 जवाबदारनि मां 2 जवाबदार गिरफ़्तार कयल आहिनि, जॾहिं त हिकु जवाबदार खे पुलिस 4 ॾींहं गुज़री वञण बावजूदि गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। ॿिए पासे नींगरी वारसनि खे जवाबदार धुर पारां राजूनी ज़रिए मामिलो हल करण लाइ दॿाउ वधी वियो आहे। खेनि खे धमकायो पियो वञे। हुन सिलसिले में नींगरी कोमल सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं ज़ालिम जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा न ॾिनी वई त मूं सां इंसाफ़ न थियो त आउं पाण खे मारे छॾींदसि। जॾहिं त नींगरी जे अमड़ बल्कि सूमरो वालिद मंसूर सूमरो मीडिया खे ॿुधायो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांखे राजूनी करण लाइ दॿाउ विधो पियो वञे ऐं उन सां गॾोगॾु धमकायो पियो वञे। उन करे असां अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियूं। असांजी केर बि मदद करण लाइ तयारु न आहे। असां कंहिं बि सूरत में जवाबदारनि सां ठाह न कंदासूं। होॾां सूमरा इत्तेहाद पाकिस्तान जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद मिठड़ सूमरो, बरकतुल्लाह सूमरो, इमदाद अली सूमरो मुतासिरा न्याणीअ जे घर पहुता, जिते मुतासिरा ख़ानदान खे यकीन ॾियारियो त संदन हर मुमकिन माली ऐं कानूनी मदद कई वेंदी ऐं जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। सूमरा इत्तेहाद जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त पुलिस केस ख़राब करणु चाहे थी। हुननि IG सिंध खां मुतालबो कयो त मुतासिरा न्याणी जे ख़ानदान खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रहियल हिक जवाबदार खे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे।